ख़बर तव्हां शेयर के पिया नाज़रीन। दौलतपुर सफ़र में कच्छ के रहवासियों पारां देह बम्बई में 800 एकड़ ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ एहतजाज किया है। गुलाम मुस्तफ़ा जुनेजो की रिपोर्ट मुताबिक दौलतपुर सफ़न भरसां कच्छ के रहवासियों पारां देह बम्बई में 800 एकड़ ज़मीन ते बासरन पारां मुबैना तौर कब्ज़े खिलाफ़ औरतों मासूम बारड़ा समेत हज़ारे माण्हुनि पारां SUP अगवान सैयद ज़ैन शाह, पाकिस्तान फंक्शनल लीग तालका काज़ी अहमद के सदर सैयद अनवर अली शाह लिक्यारी, अवामी राब्ता पार्टी अगवान मेहर ड्रिबाई, PTI अगवान डॉक्टर अब्दुल वहीद उन्नाड़ो, खादिम हुसैन उन्नाड़ो ऐं ॿियनि सिंध दोस्त परस्त अगवाननि ऐं इलाइक़े रिवासियुनि पारां नवाब वली मोहम्मद नेशनल हाईवे ब्लॉक करे छॾियो। समें माण्हुनि सां गॾिजी पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे हल लाइ धरणो हयो आहे, जंहिं सबबि 8 कलाकनि खां वधीक रोड बंदि हुअण सबबि समें गाॾियूं बीहिजी वियूं, जॾहिं त मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कंदड़ मुख़्तियार कार काज़ी अहमद अब्दुल शकूर सोलंकीअ खे SUP अगवान सैयद ज़ैन शाह वापसि मोकिले छॾियो, जॾहिं त आबादगारनि सां नाइंसाफ़ी ख़िलाफ़ लॻल धरणे खे अञा वधीक कामयाब करण लाइ अगवाननि पारां नेशनल हाईवे ते खेमा खोड़े छॾिया आहिनि ऐं राति जो पंहिंजे औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे मञता लाइ धरणो जारी रखण जो ऐलान कियो वियो आहे। उन मौक़े ते ऐलानियल धरणे खे ख़िताब कंदे अगवाननि जो चवणु आहे त जॾहिं सिंध में पाक पीपल्स पार्टीअ जी हुकूमत आई आहे त हर हंधि ज़रदारी बिरादरीअ जे माण्हुनि हर हंधि सिंधी माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। ही संदन ज़मीननि घरनि तोड़े मिल्कियतनि ते कब्ज़ा करे जमीर जो जनाज़ो कढी रहिया आहिनि। हुननि जो वधीक चवणु आहे त जेसीं ताईं कच्छ में नाजाइज़ कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई न कई वेंदी ऐं मज़लूम सिंधियुनि जूं ज़मीनूं हिननि ज़रदारी बिरादरीअ जे कब्ज़े मां आज़ादु न कयूं वेंदियूं, तेसीं ताईं असांजा एहतिजाज जारी रहंदा। असां हिन मज़लूम माण्हुनि सां गॾु आहियूं, हुननि सां कंहिं बि क़ीमत ते नाइंसाफ़ी थियणु कोन ॾींदासीं।